मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं रोज़े में गीबत करण सां रोज़ो फासिद थी वेंदो या न? अच्छा, रोज़े में गीबत करणु गिला करणु हे तमामु बुछड़ो अमल आहे, बुरो अमल आहे, जंहिंमें असांजूं तमामु औरतूं बि जेको आहे मुलविज़ आहिनि ऐं तमामु असांजा मर्द बि मुलविज़ आहिनि। रोज़ो रखे करे इन खां बाद में औरतुनि जी गिला शुरू कंदियूं त फ़िलाणी हीअं आहे, फ़िलाणी हीअं आहे, फ़िलाणी हीअं आहे। अहिड़ी तरह मर्दनि में बि इहो काफ़ी मर्ज़ु आहे। रोज़े खां बाद में ॿियनि कंहिं मर्दनि जी गिला करणु त फ़िलाणो हीअं आहे, फ़िलाणो हीअं आहे। यादि रहे त इन गिला करण सां तव्हांजे तमामु रोज़े जे अंदरि जेकी अल्लाह ताला नेकी रखी आहे, जेकी अल्लाह ताला बरकत रखी आहे, उहा तमामु ज़ाइल थी वेंदी। उहा पूरी बरकत रोज़े जी खई वेंदी। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि ॿिनि औरतुनि जेको रोज़ो रखियो, इन खां बाद में उन्हनि गीबत कई ऐं गिला कई त साहबा फरमायो त उन्हनि जी जान जेको आहे औरतुनि जी वञण वारी थी वई। इंतिहाई उन्हनि खे रोज़े में जेको आहे तकलीफ़ थी, हत्या कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन औरतुनि जो इल्मु थियो। इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जा उन ज़माने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 प्याला उन औरतुनि जी तरफ़ मोकिलिया ऐं फरमायो त हिन प्यालनि जे अंदरि तव्हां उल्टी कयो। त उन औरतुनि जेको आहे उल्टी कई। उल्टी खां बाद में उन उल्टी जे अंदरि प्यालनि जे अंदरि ॾिठो त उन में गोश्त जा कुझु लोथड़ा हुया। त उन औरतुनि कसम खयो त असां सुबुह सां जेकी सेहरी कईसीं त कंहिं क़िस्म जो कोई असां गोश्त न खाधोसीं। त इन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बि गिला कंदो आहे, गीबत कंदो आहे, उनजो मिसाल ईअं ई आहे त उहो पंहिंजे भाउ जो गोश्त खाईंदो। त इहे तमामु वॾो संगीन जेको आहे मसइलो आहे ऐं तमामु वॾो ख़तरनाक मामिलो आहे। रोज़े जी हालत में गिला करणु असांजा तमामु जेको आहे मुस्लमान मुड़नि नथा, पूरी साल जेको आहे गिला ते हिरियल आहिनि न, त रमज़ान जे महीने में बि गिला लॻी पई आहे। ख़ासि करे इहो गीबत वारो मर्ज़, गिला वारो मर्ज़ औरतुनि जे अंदरि घणो आहे। वेठे वेठे औरतूं अलाए केतिरनि औरतुनि जूं 5 मिंट जे अंदरि अलाए केतिरी गिला करे वेंदियूं। अधु घंटे जे अंदरि मां सम्झां थो 100 औरतुनि जी जेको गिला करे विझे थो। ईअं न आहे त सिर्फ़ु औरतूं, मर्द बि कंदा, पर औरतुनि जे अंदरि इहो जेको आहे रीज़न तमामु घणो आहे। त रोज़ो रखो था अल्लाह ताला जी रज़ा खे हुसूल करण जे लाइ, अल्लाह ताला खे राज़ी करण जे लाइ, त रोज़े में कंहिं क़िस्म जो कोई गिला न कयो, कोई बि गीबत न कयो। अगरि कंदो तव्हांजो रोज़ो जेको आहे यानी फ़र्ज़ु तव्हांजे मथां लही वेंदो। बाक़ी जेकी नेकी ख़ुदा रखी आहे न, उहा नेकी मुकमल जेको ज़ाइल थी वेंदी। त तमामु मुस्लमान इन शइ खां बचण जी कोशिशि कनि।